अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां हिबा नवाब। नज़र विझूं था हिन महल ताईं जी ख़बरुनि ते। मटियारी मां ज़ुहैब अली मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे ॾाहे अदीब, शाइर ऐं सहाफ़ी फ़क़ीर परियल दायो खे अग़वा करे ऐं तशद्दुद करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंधी अदबी संगत शाख़ मटियारी जे सेक्रेटरी ख़्याल खतरी, काउंसलर रफ़ीक अहमद सुमरो, अयाज़ चंद्र, असलम मेमण, नाचीस मेमण ऐं ॿियनि चयो त सिंध में रहंदड़ शाइर सहाफ़ी अकेला न आहिनि जो उन्हनि जे आवाज़ खे दॿायो वञे। अञा ताईं सॼी सिंध प्रोफेसर अजमल शहीद जे क़त्ल ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहे। उहो ज़ख़्म भरियो न आहे, वरी ॿियो ज़ख़्म ॾियण जी मज़म्मत कयूं था। शाइर सहाफ़ी फ़क़ीर परियल दायो साबिक़ा जनरल सेक्रेटरी सिंधी अदबी संगत खे शिरपसंदनि अग़वा करे तशद्दुद कयो, उन जी मज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त शाइर सहाफ़ी फ़क़ीर परियल दायो खे अग़वा, तशद्दुद कंदड़नि ऐं सहूलतकारनि खे जल्द गिरफ़्तार करे क़ानूनी कार्रवाई कई वञे।